अवांखे अपडेट कंदालू लाड़काणे मां गुड शेर मोहम्मद कलोड़े में कलोड़ा बिरादरी जी बिंदुरियुनि में घरू तकरार तां झेड़ो थी पियो आहे। हिक नींगरी ऐं टे औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। ख़बर सां शेयर कंदालू। अहम ख़बर आहे ज़ख़्मियुनि में उमे बनून कल्होड़ो, रीमा ज़ाहिदा ऐं परवीन ख़ातून शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, असां शेयर कंदालू। लाड़काणे मां गुड शेर मोहम्मद कल्होड़ो में कल्होड़ा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में घरू तकरार तां झेड़ो थी पियो आहे। झेड़े में हिक नींगरी ऐं टे औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में उमे बनून कल्होड़ो, रीमा ज़ाहिदा ऐं परवीन ख़ातून शामिल आहिनि। अवांखे आगाही ॾींदालूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, लाड़काणो मां गुड शेर मोहम्मद कल्होड़े में कल्होड़ा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में घरू तकरार तां झेड़ो थी पियो आहे। हिक नींगरी ऐं टे औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे मां रशीद समूह खां। जी रशीद, अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल संजा। लाड़काणे भरिसां कोट शेर मोहम्मद कलोड़े में कलोड़ा दांत जे ॿिनि धुरनि विच में झेड़ो थी पियो आहे। घरूली मामले तां झेड़े जे नतीजे में हिक धुर जे टिनि वरियनि जी उमे बनो धीउ मोहम्मद फारूक कलोड़ो डंडा लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पई आहे। जॾहिं त जेके ॿी धुर आहे उन में टे औरतूं आहिनि, रीमा ज़ाहिदा परवीन कलोड़ो, उहे सख़्त ज़ख़्मी थी पयूं आहिनि, जिन खे संदसि वारसनि ज़ख़्मी हालत में खणाए लाड़काणे चांडका अस्पताल जे हादसनि वारे शोबे में आंदो आहे, जिते डॉक्टरनि पारां ॿुधायो पियो त उनजो जेको इलाज आहे ज़ख़्मियुनि जो उहो हलंदड़ आहे। उन मौके ते हिक धुर जे रफ़ीक अमन कलोड़े मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी चाचनि घरू पुराणे मामले तां घर में घिड़ी मुंहिंजे औरतुनि टिनि वरियनि जी न्याणी आहे उमे बनो खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे खणाए चांडका अस्पताल पहुता आहियूं। होॾां ॿी धुर जे ज़ख़्मी वारसनि गुलाम अली कलोड़े ॿुधायो त असांजे भातियुनि ऐं उन्हनि जे साथियुनि घर में घिड़ी करे असांजे भातियुनि खे हमलो करे ज़ख़्मी करे छॾियो आहे, जंहिंमें न्याणी रीमा ज़ाहिदा ऐं ॿिनि औरतूं समेत टे ॼणी जेके औरतूं आहिनि उहे सख़्तु ज़ख़्मी थी पयूं आहिनि, जिन खे चांडका अस्पताल आंदो आहे इलाज लाइ। ऐं तालके थाणे जेकी पुलिस आहे उन मेडिकल लेटर ॾिनो आहे। उनजे वारसनि जो चवणु आहे जिते जेको आहे उन्हनि जो इलाज त जारी आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं इन मामले जो को केस वग़ैरह दाख़िल न कयो आहे। जी वरी महिरबानी अवां जी रशीद अपडेट करण लाइ।